अस्सलाम नाज़रीन, मैं आदिम मल्ला मीडिया 360 तरफा पाण मौजूद आहियां इमेजिन स्कूल वटि। सर, अॼु केतिरा माण्हू ब्लड ॾियण आया आहिनि? अस्सलाम वालेकुम दोस्तों, आदिम मल्ला साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं महिरबानी मीडिया 360 जी जिन पंहिंजो क़ीमती वक़्त मां कढी असां ॾे आया आहिनि। अॼु असांजो जेको टारगेट हो 100 माण्हू हुया, 100 बोतलूं वठणियूं हुयूं उन्हनि मासूम ॿारनि लाइ जेके थैलेसीमिया जी बीमारी सां जंग कनि पिया। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां 100 जो टारगेट पूरो करे चुका आहियूं ऐं बल्कि 100 खां बि मथे थी विया आहिनि। ऐं हीअ जेका ब्लड कैंप जेका असां लॻाई आहे इमेजिन स्कूल सिस्टम जे तरफ़ खां, ऐं असां सां ताउन कयो आहे RBC आगा फाउंडेशन ऐं पंहिंजो यूथ एजुकेशनल सोसाइटी जो। जी आदिम मल्ला साहब। सर, इन अॼोके जेके माण्हू आहे रत ॾियण, उन में जेको घणो रेशियो नौजवाननि जो या मिडिल एज वारनि जो या कंहिं ओल्ड एज वारनि जो, उनखे अलावा जेके तालीमी इदारा आहिनि जेके अव्हां सां गॾु मुंसलिक आहिनि, जेके अव्हां मुख़्तलिफ़ नेटवर्क ठहियल आहिनि, तव्हां बि उन्हनि खे इन क़िस्म जी अपील कयो था त उहे बि इन क़िस्म जा कुझु ब्लड डोनेशन जा कुझु प्रोग्राम पंहिंजे स्कूलनि में अरेंज कराइनि, यूनिवर्सिटी में अरेंज कराइनि, त जेके थैलेसीमिया जा ॿार जेके ज़िंदगीअ जी हिकु जंग लड़ी रहिया आहिनि त उन्हनि खां सपोर्ट थी सघे। जी आदिम मल्ला साहब, बिल्कुलु अॼु के ॾींहं ते असां छाकाणि इहे तमामु एमरजेंसी में ऐं सिर्फ़ु शॉर्ट मैसेज असां हिकु कैंप लॻाईसीं जंहिंमें वधि खां वधि नौजवाननि शागिर्दनि ऐं नौजवान दोस्तनि कासमाबाद जे रवासिन हिसो वरितो। यकीननि असां सां गॾु ओल्ड एज बि हुया, पर असां वटि वधि खां वधि जेका पार्टिसिपेशन रही उहा नौजवाननि जी रही। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त असां ब्लड वठण खां पहिरीं हिते ब्लड जी स्क्रीनिंग थिए पई, छाकाणि त असां ईअं न पिए चाहियोसीं त ब्लड असां वठूं ऐं डायरेक्ट असांजे थैलेसीमिया जे पेशेंट खे लॻे। थी सघे थो त जेको डोनर आहे उनखे कंहिं क़िस्म जी का बीमारी हुजे। ब्लड वठण खां पहिरीं उनजी स्क्रीनिंग थिए पई, HIV थिए पई, इवन कोरोना टेस्ट जे बारे में पुछा कयो पियो वञे, इवन उनजो ब्लड प्रेशर डोनर जो बि चेक कयो पियो वञे। ऐं तालीमी इदारनि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त यकीननि हू पंहिंजे इदारनि में अहिड़े क़िस्म जूं कैंपेन हलाइनि, छाकाणि त ॾुखियो वक़्तु असां ते आयल आहे, असांजी सिंधी क़ौम ते, असांजे मुल्क पाकिस्तान ते आयल आहे ऐं ॾुखे वक़्त में असांखे पंहिंजे अवाम जो साथ ॾियणु घुरिजे। आगा साहब असां सां मौजूदु आहिनि, जिन जी हिकु फाउंडेशन आहे जेके सिंध जे अंदरि कमु कनि पिया मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। असां जिन सां पुछंदासीं घणे अरसे खां पोइ माण्हू रत ॾेई सघे थो ऐं रत जेका डोनेशन थिए पई उहा कैंपूं कीअं अरेंज कनि पिया, उन जो प्रोसेस छा आहे, साईं जिन असांखे थोरो गाइड कंदा। अस्सलाम वालेकुम, मां नहायत शुक्रगुज़ार आहियां साईं तव्हांजो जो तव्हांजे प्लेटफॉर्म तां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। आगा मुजीब फाउंडेशन खपे मां ॻाल्हायां। अच्छा, साईं जन जेको सुवाल कयो त रत केतिरे टाइम खां ॾेई सघे थो, त 3 मंथ्स खां पोइ तव्हां रत ॾेई सघो था। अगरि तव्हां हिकु दफ़ो ॾियो था त उन खां पोइ घटि में घटि 3 मंथ्स, न त पोइ तव्हांखे 6 मंथ्स खां पोइ तव्हां ॾेई सघो था। ऐं जॾहिं तव्हां ब्लड तव्हां ॾियो था त उन ब्लड ॾियण खां पोइ तव्हांजो जेको पुराणो ब्लड जेको आहे उहो जॾहिं जेको निकिरे थो त तव्हांखे नओं ब्लड, फ्रेश ब्लड तव्हांखे तेज़ी सां अचे थो। ऐं ब्लड ॾियण जी जेको आहे, ब्लड ॾियण खां पोइ जेके तव्हांजी ब्लड जी जेतिरी बि बीमारियूं आहिनि जेके ब्लड सां रिलेशन, ब्लड ॾियण खां पोइ उहे बीमारियूं तव्हांजे वेझो नथियूं अची सघनि। ऐं हीअ हिन वक़्तु असां RBC जे प्लेटफॉर्म ते बीठल आहियूं। उन जे लाइ असां जेके थैलेसीमिया जा जेके ॿार आहिनि उन्हनि जे लाइ असां इहे कैंपेन हलायूं पिया। कोरोना वायरस जे अचण खां पोइ जेको आहे लॉकडाउन जी सिचुएशन हुजण जे करे काफ़ी जेको आहे परेशानियूं आहिनि, त इन करे असां सोचियोसीं त मैडम अनीसा, अमर अली जोय साहब, अमजद बेलार साहब, असां गॾिजी करे एडवोकेट इकबाल भट्टी साहब जेके असांजे यूनियन जा जनरल सेक्रेटरी बि आहिनि, उनजे ताउन सां गॾु ई असां सौकार सां असां इहे लॻायो आहे कासमाबाद में। ऐं फर्दन ॿियूं जेके बि एक्टिविटीज़ आहिनि असां उन में बि असां ईंदा आहियूं। ऐं राशन जे हवाले सां बि असां जेको आहे उमे कामरान मेमोरियल जे तरफ़ खां असां 1800 बैग असां डिस्ट्रीब्यूट करे चुका आहियूं। 19 तारीख़ ते बि असां 100 बैग्स असां ॾेई चुका आहियूं अली नगर कासमाबाद में। ऐं इनशाला 1-2 ॾींहंनि में असांजी रमज़ान जे हवाले सां बि असांजी एक्टिविटी थींदी, जंहिंमें असां 100 बैग्स जेके आहिनि असां राशन जा असां हींअर असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं ऐं उहा जल्द खां जल्द असां उहा डेट अनाउंस कंदासीं। हीअ जेको पाण ब्लड डोनेशन कयूं पिया, छा था सम्झो हैदराबाद जे अंदरि जेके ॿार थैलेसीमिया जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि, उन ज़िंदगी बचाइण लाइ पाण घटि में घटि महीने जो स्टॉक केतिरो हुअणु घुरिजे त जीअं उन ज़िंदगी रवां जवां रहे, जीअं लॉकडाउन आहे को इंसानु इन मूज़ी मर्ज़ में को जान न वञे। साईं, हिन टाइम जेको लॉकडाउन हले पियो, ख़ासि तौर ते थैलेसीमिया जे ॿारनि में काफ़ी अशद ज़रूरत हुई, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेका बि सेंटर आहिनि थैलेसीमिया जे हवाले सां कमु करनि पिया, उते काफ़ी शॉर्टेज थी वई हुई। त हिन टाइम ते तक़रीबन डेली बेसिस ते घटि में घटि बि तक़रीबन 100+ जी रिक्वायरमेंट हूंदी आहे। इहो बि घटि में घटि मां तव्हांखे ॿुधायां पियो। इन खां वधीक बि असां वटि, छो करे कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेका 10 खां 15 ॾींहंनि खां पोइ ब्लड चेंज कराए रहिया हूंदा आहिनि।
कुछ बार अहिड़ा हूंदा आहिनि जेको महीने खां मथे बि ब्लड चेंज कराए रहिया हूंदा आहिनि। त हींअर जेको इंटीरियर जा जेका ॿार अचनि पिया हू त ज़ाहिर आहे घटि पिया अचनि, पर पोइ बि जेको आहे रेशो विच में कुझु अमवात बि थी हुयूं न लॉकडाउन जे करे, जेका पेशेंट कोन अची सघिया हिते न, त घटि में घटि डेली बेसिस ते मंथ में तक़रीबन जेको आहे काफ़ी रेशो आहे। इहो एक्चुअल मूंखे बि मां तव्हांखे एक्चुअल कोन थो ॿुधाए सघां, इहो जंहिंमें मुख़्तलिफ़ सेंटर्स आहिनि, जंहिंमें असांजो RBC आहे ऐं ॿिया बि जेका आहिनि सेंटर्स आहिनि, उहो एक्चुअल मूंखे आइडियो कोन्हे। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ते इहो तव्हांखे मां कुझु ॿुधाईंदुसि। सर ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु करण लाइ अव्हांजी गाॾीअ खे मींस के पंहिंजे कंहिं स्कूल में या कंहिं ॿी कंहिं प्लेस ते घुराइण लाइ हुन जो प्रोसेस कीअं हूंदो आहे, उहो अव्हां सां माण्हू राब्तो कीअं कनि, कॉन्टेक्ट कीअं कनि? साईं इन जो प्रोसीजर इहो ई हूंदो आहे त इहो असांखे तक़रीबन जेको आहे 10 खां 15 ॾींहं पहिरीं असां सां कॉन्टेक्ट कंदो आहे। POC जेको बि हूंदो आहे, जीअं अमर अली साहब असां सां कॉन्टेक्ट कयो हफ़्तो 10 ॾींहं पहिरीं, पोइ असां पंहिंजो शेड्यूल ॾिसंदा आहियूं त असांजे शेड्यूल में आया हू डेट ख़ाली आहे, त उहा डेट जॾहिं ख़ाली हूंदी आहे त पोइ असां उन्हनि खे उहा डेट ॾेई छॾींदा आहियूं। का बि कॉलेज हूंदो, यूनिवर्सिटीज़ हूंदी या का बि सोसाइटी हूंदी, त उन में असां उन्हनि खे डेट ॾेई छॾींदा आहियूं। अच्छा, हींअर जेको आहे असां बग़ैर अवेयरनेस जी कमु हलायूं पिया। अवेयरनेस त सोशल मीडिया ते ई हले पई, छो करे जॾहिं बि असां कंहिं कॉलेज में वञूं था या कंहिं यूनिवर्सिटी में वञूं था त हफ़्तो पहिरीं असां हिकिड़ी कंपेन हलाईंदा आहियूं। जेकॾहिं यूनिवर्सिटी में असांजा जेका सिंध, महरान ऐं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में जेका बि कैंप थिया आहिनि, उन में असां हफ़्तो पहिरीं अवेयरनेस सेशन क्लास टू क्लास वञी ॾींदा आहियूं, ठीकु आहे। पोइ उन खां पोइ ॿिए ॾींहुं जेको आहे असां कैंप हणंदा आहियूं। उन में इहो हूंदो आहे त हर स्टूडेंट खे ख़बर पइजी वेंदी आहे त ब्लड डोनेशन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। त हर तक़रीबन जेको आहे, जेको बि असांजो मेडिकल साइंस चवे थी त तक़रीबन हर 3 महीने खां पोइ ब्लड ॾियणु घुरिजे। उन खां फ़ाइदो इहो थींदो त तव्हांजे रत जेको आहे, मुख़्तलिफ़ बीमारियूं जो रत लॻण वारी बीमारियूं, जंहिंमें खून जो कैंसर आहे, फालेज आहे, कार्डियक अटैक आहे, 40 to 80% ताईं इन जो जेको आहे रिस्क घटि थी वेंदो आहे न। त इन करे चवंदा आहिनि त ब्लड ॾियण सां इहा फ़ाइदा आहिनि। सर इहे जेके अव्हां हिते रत ॾियणु अचनि पिया त उन्हनि जी तव्हां जेका डायग्नोसिंग आहे उहा कीअं पिया कयो, कहिड़ी कहिड़ी टेस्टूं उन प्रोसेस कीअं आहे, थोरो असांखे सम्झाईंदा? बिल्कुलु, जेका बि ब्लड डोनेशन करणु ईंदा आहिनि, सभिनीनि खां पहिरीं असां उन जो वज़न कंदा आहियूं। वज़न 50 kg खां मथे हुअणु घुरिजे। उन खां पोइ जेको आहे असां उन जो जेको आहे उमिरि पुछंदा आहियूं, 18 खां 50 साल ताईं एज हुअणु घुरिजे। उन खां पोइ असां उन जो ब्लड प्रेशर, टेम्परेचर, हार्ट बीट ऐं लास्ट में HB चेक कंदा आहियूं। ही तमामु शयूं असांजे मुताबिक़, स्टैंडर्ड जे मुताबिक़, जेको अमेरिकन एसोसिएशन ब्लड बैंक खे असां फॉलो करे रहिया हूंदा, उन जे मुताबिक़ हूंदी त पोइ असां उन्हनि खे बारकोड हिकिड़ो इशू कंदा आहियूं। जीअं हींअर असांजो सॼो सिस्टम तव्हां अंदरि बि ॾिठो त उते सॼो असांजो फिलबॉटमी जेको आहे सॼो सवालात पुछंदो आहे। इन खां अलावा हिकिड़ो ऐड कयो आहे फॉर्म बि कोरोना वायरस जे हवाले सां, COVID-19 जे हवाले सां, उहो बि हिकिड़ो फॉर्म ऐड कयो आहे त आया कुझु माण्हू जेका 8 महीने जे अंदरि कुझु ॿाहिरि जे कंट्री खां आया आहिनि, कंहिंजो रिलेटिव आयो आहे त उन सां त कोन मिलियो आहे, या कंहिंखे कफ त कोन आहे, या टेम्परेचर त कोन आहे, इहा का सिम्टम्स हूंदा आहिनि त उन जो बि असां ब्लड कोन पिया वठूं, इन सेफ्टी जे हवाले सां। इन खां पोइ जॾहिं ही सभु शयूं ओके थी वेंदियूं आहिनि, असांजो बारकोड ऑनलाइन सॼो सिस्टम हले थो। उन खां पोइ हींअर ई हिकिड़ो डोनर, लास्ट डोनर असांजो ब्लड ॾियण जो आहे। जेके जिन माण्हुनि में हिकिड़ो ख़ौफ़ आहे, जेके रत न ॾींदा आहिनि सॼी उमिरि में, मींस के ॾाढा परेशान बि हूंदा आहिनि, थोरो रजंदा बि आहिनि, त उन माण्हू खे कीअं मोटिवेट कंदो त रत ॾियणु हिकु सुठी, मींस के अव्हांजी सिहत लाइ हिकिड़ो सुठो कारमंद आहे, ऐं उहो ज़िंदगीअ में भला ॿियो कुझु न साल में, हूअं त 3 महीननि में रत ॾिनो थो वञे, पर घटि में घटि साल में त रत डोनेट कनि? सर इहो तव्हांजो सुठो सुवालु आहे, छो करे त असांजे मुआशिरे में जेको आहे न रत ॾियण जो रिवाज आहे ई कोन। असीं उन टाइम रत जो अतियो कंदा आहियूं जेकॾहिं जाम अशद ज़रूरत हूंदी आहे का पंहिंजी फैमिली में, उन में बि मां भेण, उन में बि कई अहिड़ा असां वटि डोनर ईंदा आहिनि त उहे पंहिंजनि खे बि डोनेट करण जे लाइ तयारु कोन हूंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे ब्लड जो नेमुल बदल त का बि शइ कोन आहे। जेकॾहिं असां वॉलेंटरी ब्लड डोनेशन जे तरफ़ न वेंदा त असां वटि असांजे ब्लड बैंकनि में ब्लड कीअं मिलंदो? इन जो को अल्टरनेट हुजे, को फैक्ट्री में ब्लड ठहींदो हूंदो, त इन जो ब्लड इंसान जी मदद कंदो आहे त ब्लड
ॾेई सघे थो। अच्छा सर, हिन ड्राइव में फीमेल बि रत ॾेई सघे थी? बिल्कुलु माशाल्लाह, अॼु तव्हांजे कैंप में 2 फीमेल्स आहियूं जंहिंमें हिकिड़ी ब्लड, बल्कि 3 फीमेल्स आहियूं, उन्हनि में हिकिड़ी ब्लड बि ॾेई वई हुई। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी।